बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों हिकिड़ो बादशाह बीमार थी पियो ऐं हद खां वधीक उन जी तबीयत ख़राब थियण लॻी त उन पूरे मुल्क जा तबीब हकीम कठे कया पर किथां बि का शिफ़ा कोन पई मिले। सभिनी हकीमनि जॾहिं गॾियल राय सां इहो फ़ैसिलो बादशाह खे ॿुधायो त बादशाह सलामत तव्हांजी तबीयत सिर्फ़ु हिकिड़ी शइ सां सही थी सघे थी, तव्हांजो इलाजु मुमकिन आहे, पर उन जे लाइ इंसानी पिते जी ज़रूरत आहे ऐं पितो बि हिन तरह जो खपे, मतिलबु जंहिं माण्हूअ जो पितो असांखे तव्हां ॾींदो उन में ही निशानियूं हुजनि। बादशाह पंहिंजे सिपाहियुनि खे घुरायो ऐं पंहिंजे सिपाहियुनि खे उहे सॼियूं निशानियूं ॿुधायूं त हिननि निशानियुनि वारो को बि माण्हू जेको मिले त उनखे कंहिं बि क़ीमत ते तव्हां वठी अचो, उनजो पितो मूंखे खपे थो। अॼुकल्ह त पितो निकिरी वञे थो, ऑपरेशन थी वञनि था, पर उहो वक़्तु हिकिड़ो ॿियो हुयो। सो सिपाह जेके आहिनि उहे सिपाही निकिरी विया ऐं सॼी सल्तनत में वञी ॻोल्हा शुरू कयूं। उहे समूरियूं निशानियूं जेकी हकीमनि ॿुधायूं हुयूं उहे हिकिड़े हारीअ जे पुट में मिलियूं। हारीअ जे पुट में जॾहिं इहे निशानियूं मिलियूं त उन हारीअ जे पुट खे वठी ऐं उन जे पीउ वटि पहुता ऐं उन जे पीउ खे वञी चयूं त ॻाल्हि इहा आहे त बादशाह सलामत खे हिन जो पितो खपे थो, सो तूं जेके बि पैसा वठणु चाहीं त उहे तूं पैसा वटि तोखे हेतिरी दौलत ॾींदासीं। उनखे लालच ॾिनो, आख़िर हारी माण्हू हुयो, ग़रीब हुयो, लालच में अची वियो ऐं उन पुटु खपाए छॾियो, पैसा वठी छॾियईं। उहे बादशाह वटि उनखे वठी आया ऐं बादशाह चयो त हिनखे तव्हां हाली जेल में रखो, उन खां बाद में ॾिठो वेंदो। सो जीअं ॾींहुं चढ़ियो ऐं मंझंदि जो बादशाह दरबार लॻाई त बादशाह दरबार लॻाइण खां पोइ काज़ीअ खे घुरायो ऐं काज़ीअ खे सॼी सूरत हाल ॿुधायूं त काज़ी साहिबु हिन तरह सां असांखे पितो खपे थो, सो ही छोकिरो असांखे मिलियो आहे। हाणे तव्हां ॿुधायो त छा इन खे क़तलु करे ऐं असां हिन जो पितो कढी सघूं था? त काज़ी साहिबु इहो फ़ैसिलो ॾेई छॾियो त साईं बादशाह सलामत जी ज़िंदगी बचाइण जे लाइ सल्तनत जे कंहिं हिकिड़े माण्हूअ खे क़तलु करे सघिजे थो, इन में का वॾी ॻाल्हि कोन्हे, का मुमानियत कोन्हे का। बादशाह जलाद जे हवाले करे छॾियो उन छोकिरे खे। जलाद जॾहिं उन छोकिरे खे वठी ऐं वञी विहारियईं ऐं तलवार पंहिंजी म्याण मां कढी त छोकिरो उन तलवार खे ॾिसी ऐं आसमान ॾांहुं निहारणु लॻो ऐं मुस्कुराइणु लॻो, खिलणु लॻो। त उन छोकिरे खे खिलंदे ॾिसी, छो त बादशाह उन मौक़े ते मौजूदु हुयो, वेठो हुयो, उनखे खिलंदे ॾिसी जलाद खे इशारो कयईं त बीह। छोकिरे खे सॾु करें त मौत अखियुनि जे अॻियां आहे, तलवार खुलियल अखियुनि जे अॻियां, बसि हाणे हलण वारी हुई, तूं इन टाइम ते खिलें थो। मौत त चङनि भलनि रहज़ननि खे रुआरे छॾियो, ॾकाए छॾियो ऐं चङा भला रहज़न मौत खां डिॼंदा आहिनि, तोखे भउ न थियो? त छोकिरे अर्ज़ु कयो त बादशाह सलामत, हिन दुनिया में सभ खां वधीक जेको अज़ीम रिश्तो हूंदो आहे ऐं एतमाद वारो जेको रिश्तो हूंदो आहे उहो हूंदो आहे माउ पीउ जो। मूंखे माउ पीउ टकनि जे एवज़ विकिणी छॾियो ऐं मां हिते तव्हां वटि अची पहुतुमि। उन खां पोइ काज़िन में असांजो एतमाद हूंदो आहे, असांजा जज जेके आहिनि उहे भलो फ़ैसिलो ॾींदा ऐं उन्हनि में असांखे एतमाद हूंदो आहे। जॾहिं बि को नाइंसाफ़ी असां सां कंदो आहे, जॾहिं बि को ज़्यादती असां सां कंदो आहे त असां वञी अदालत सगोरीअ जो दर खड़काईंदा आहियूं। सो जज बि मुंहिंजे ख़िलाफ़ ई फ़ैसिलो ॾेई छॾियो त हिन जो क़तलु का ॻाल्हि ई कोन्हे, करे छॾियो। उन खां पोइ अलाह जी रहमत तरफ़ मां वाजाए रहियो हुयुसि, पर ॾिठमि त उहा बि ओॾां बि रहमत कोन पई अचे। सो इन ते मां मुस्कुराए पई आसमान ॾे ॾिठो त या अलाह, तूं साह जे रगुनि खां वधीक आहीं ऐं तूं बचाइण वारो आहीं ऐं हिन वक़्तु मुंहिंजो सिरु वञण वारो आहे, पर तूं बि मूंखे पंहिंजी रहमत खां परे करे छॾियो। इहो जॾहिं बादशाह ॿुधो त बादशाह खे अहसासु थियणु लॻो ऐं उनखे छॾे ॾिनई छोकिरे खे वॾा इनाम इकराम ॾिनई, हर शइ ॾिनई ऐं माफ़ी वरितई उनखां ऐं उनखे पंहिंजे भर में विहारे उन सां ॾाढी मोहबत बि कयईं, शफ़क़त जो हथु घुमाई उन ते ऐं उनखे छोकिरे खे छॾे ॾिनई। ऐं बादशाह इहो चयो त असां कंहिं बि बेगुनाह खे क़तलु करे ऐं पंहिंजी ज़िंदगी नथा वधाइणु चाहियूं। सो जीअं बादशाह उनखे छॾे ॾिनो छोकिरे खे, त उनखां पोइ बादशाह जी तबीयत सुधरणु लॻी। आहिस्ते आहिस्ते सुधरंदे बादशाह सलामत पाण बिल्कुलु ठीकु थी वियो। दोस्तो, इहा हूंदी आहे अल्लाह ताला जी रहमत। अल्लाह ताला जी रहमत मंझां कॾहिं बि इंसान खे मायूस न थियणु घुरिजे।
आख़िरी दम ताईं, आख़िरी घड़ीअ ताईं अल्लाह ताला पंहिंजी रहमत ज़रूरु असांजे मथां मोकिलींदो आहे ऐं असां ते उन जी रहमत खां सवाइ भला ॿियो केरु आहे जेको असां ते रहम करे। अल्लाह ताला जी रहमत खां सवाइ केरु आहे जेको असां ते रहमतूं मोकिले। सो अल्लाह जी रहमत मंझां कॾहिं बि मायूस न थींदा करियो। ॾुख ज़िंदगीअ जो हिसो आहिनि, तकलीफ़ूं ज़िंदगीअ जो हिसो आहिनि, इहे ईंदियूं रहंदियूं, वेंदियूं रहंदियूं, पर जॾहिं का हिकु ख़ुशी बि इंसान खे मिलंदी आहे न, हिकु ख़ुशी, त उहा इन्हनि सॼनि तकलीफ़ुनि ते पाणी फेरे छॾींदी आहे। सो हिन वक़्तु असां तकलीफ़ में आहियूं, असांजी सॼी क़ौम तकलीफ़ में आहे। अल्लाह ताला असांजी पूरी क़ौम ते, पूरे मुल्क ते रहम फ़रमाए ऐं अल्लाह ताला असांखे सिधे रस्ते ते हलण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। आमीन सुम्मा आमीन या रब्बल आलमीन। दोस्तों, ईंदड़ वीडियो ताईं अव्हांजो पंहिंजो मेज़बान क़ादिर बख़्श कल्होड़ो अव्हां खां इजाज़त पियो घुरे। इंशाअल्लाह वरी अगली वीडियो में मिलंदासीं। तेसिताणी दुआउनि में यादि रखिजो, मोकिलाणी कोन्हे, सदाईं गॾु ई गॾु। अल्लाह निगहबान।